बाडरा सुजाग फोरम पारां सिंध में धारी आबादकारी ऐं धारियनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾियण ख़िलाफ़ बाडरा प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी बाडरा सुजाग फोरम जे सदर कामरेड अहमद बशीर नुनारी, कामरेड वहीद कांदड़ो, शफ़ीक सूमरो, अहमद अली मंगी, एसटीपी जे कामरेड कादिर बिरोई, असगर नुनारी, मुनवर नुनारी ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरो कंदड़ निटण उस में एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो त धारियनि खे जारी कयल डोमिसाइल फौरी तौर रद्द करे खेनि सिंध मां निकाली ॾिनी वञे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो वधीक चवणो त सिंध में हिकु साज़िश तहत धारिया आबाद करे सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ा आया वञनि था। जाली डोमिसाइल ऐं जाली PRC ज़रिए सिंध जे नौजवाननि जी हक़ तलफ़ी कई वञे थी। उन्हनि चयो त पीपुल्स पार्टी सिंध में धारियनि खे आबाद करे सिंध सां गद्दारी करे रही आहे। असां उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। उन्हनि वधीक चयो त हुकुमराननि खे घुर्जे त धारियनि खे जारी कयल जाली डोमिसाइल रद्द करे सिंध मां धारियनि खे निकाली ॾिनी वञे। एहतजाज में साफ़िन ज़ैब अली सारियो, अली रज़ा नुनारी, मोहम्मद अमीन सियाल वाहिद सिंधी, रफ़ीक अहमद अबड़ो, PTI, STP ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुननि पिणु वॾे अंग में शिरकत करे धारियनि खे डोमिसाइल ठाहे ॾियण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त जाली डोमिसाइल जारी कंदड़नि जा चहिरा बेनकाब करे खेनि मंज़र आम ते हाणे धरती ऐं क़ौम सां गद्दारी करण जे ॾोह में फाही ते लटकायो वञे ऐं सिंध जे बेरोज़गार नौजवान तबिके खे रोज़गार फ़राहम करे संदनि में फैलियल बेचैनी खे ख़त्म कयो वञे। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाडरे।